नमस्कार। कल असां MA फाइनल पेपर 8 नाटक हेमलेट जे बारे में पढ़ी रहा हुआसीं, जंहिंमें मां तव्हांखे ॿुधायो हो त हिन नाटक में 5 एक्ट आहिनि, जंहिंमां पहिरें एक्ट जे 2 नज़ारनि जे बारे में पढ़ियो होसीं पाण, ऐं मां ॿुधायो हो त कीअं दरबार में जो डेनमार्क जो बादशाह आहे उहो पहिरें नज़ारे में ॾेखारियो वियो हो त डेनमार्क जे महल जे ॿाहिरां सोल्जर ऐं सिपे सलार पहिरो पिया ॾियनि, ऐं तंहिं महिल उन्हनि खे पुराणे राजा जो भूत ॾिसण में थो अचे, प्रेत ॾिसण में थो अचे। ॿिए नज़ारे में राजा कलाडेस राणी गरटरूड सां गॾु पंहिंजे दरबार में वेठो आहे ऐं पंहिंजे भाउ जे मरण जो दुख ज़ाहिर कंदे पंहिंजे भाइटे खे सम्झाए रहियो आहे त हाणे हू दुख विसारे ऐं पंहिंजो फ़र्ज़ु अदा करे ऐं मूंखे ई पीउ सम्झे ऐं माणस बि खेसि इहो ई सम्झाए रही आहे। हाणे 3 नज़ारे जे बारे में पढ़ूं था। 3 नज़ारे में लाइटर्स जेको आहे, जेको खजांची जो पुटु आहे, सो महाराज खां मोकल वठी फ्रांस वञण लाइ तयार थो थिए, पर फ्रांस वञण खां अॻु उहो पंहिंजी भेण ओफेलिया जेका हेमलेट सां प्यार कंदी आहे, तंहिंखे कुझु ज़रूरी हिदायतूं थो ॾिए ऐं सम्झाएसि थो त हीउ जेको तुंहिंजो प्यारु आहे सो बेकार आहे, तोखे इहो न करणु खपे, छो जे त हेमलेट हिकु युवराज आहे ऐं हू हिकु रवाजी ॿारु कोन्हे, हू पंहिंजे अनुसार कुझु बि करे नथो सघे, हुन ते राजाई पाबंदियूं आहिनि। हू तोखे रुखो सुहिणा सुहिणा सपना ॾेखारे थो ऐं तुंहिंजो इहो जेको क़दम खयल आहे इहो ॾाढो पंहिंजे ख़ानदान खे शर्मसार करे छॾींदो। ओफलिया पंहिंजे भाउ खे वणंदी ॾेई ऐं चवेसि थी त तूं बिल्कुलु चिंता न कर, मां तोखे विश्वास थी ॾियारियां त मां तुंहिंजी हिदायत खे मञींदसि ऐं तूं ईअं सम्झ त मूं दिलि जी दॿलीअ खे तालो लॻाए छॾियो ऐं उन जी चाबी तोखे ॾेई छॾी। तंहिं वक़्तु पोलोनीस खजांची जेको आहे उहो अचे थो ऐं पंहिंजे पुट खे घणी दिलि सां दुआऊं ॾेसि थो ऐं पिणु सम्झाएसि थो त तूं ॿाहिरि वञी थो फ्रांस त दोस्त ऐं दुश्मन में फ़र्क़ु ॾिसजांइ ऐं फिज़ूल ख़र्ची न कजांइ ऐं पंहिंजो आहार व्यवहार सुठो रखजांइ, ॿियनि जे देखा देखीअ में न अचिजांइ। इन तरह हू हुनखे सम्झाए आशीर्वाद थो ॾिएसि ऐं वञण लाइ थो चवेसि। उनखां पोइ हू पंहिंजी धीअ वटि मोटी थो अचे ऐं उनखां पुछेसि थो त जेकी अफ़वाहूं हली रहियूं आहिनि, जेको तुंहिंजे बारे में माण्हू चई रहिया आहिनि, छा उहो सच आहे? तुंहिंजे ऐं हेमलेट जे विच में छा पियो थो हले? तुंहिंजो भाउ तोसां छा पियो ॻाल्हाए? छा उहो हेमलेट जे बारे में ई पियो ॻाल्हाए? त प्रिंस चएसि थो त तुंहिंजो भाउ अगरि हेमलेट जे बारे में पियो ॻाल्हाए त उहो बिल्कुलु सही पियो चवे ऐं तोखे जेको सम्झाए पियो सो सही पियो सम्झाए। तूं मुंहिंजी प्यारी न्याणी आहीं, तूं हेमलेट खे बिल्कुलु विसारे छॾ, हू राजाई ॿारु आहे, हू जेको कुझु करे रहियो आहे रुगो जवानीअ जोश में करे रहियो आहे। ओफलिया चवेसि थी त हू निहायत शरीफ़ आहे ऐं हुन मूंसां वादो कयो आहे त पोलोनीस हुन ते चवेसि थो त अहिड़ा
वादा प्यार मोहब्बत जूं ॻाल्हियूं त जवानीअ में आम रवाज़ी ॻाल्हियूं आहिनि जेके सभु नौजवान ऐं पिणु राजा जा ॿार शहजादा कंदा रहंदा आहिनि। तोखे इन्हनि ॻाल्हियुनि में न अचणु खपे। हू पंहिंजी मिठियूं ऐं लच्छेदार ॻाल्हियुनि में तोखे फासाए रहियो आहे ऐं अंत में तोखे धोखो ई मिलंदो। तूं असांजी ॻाल्हि मञ। तंहिंखां पोइ चोथों नज़ारो शुरू थो थिए जंहिंमें हेमलेट पंहिंजे दोस्त होरेशियो ऐं पंहिंजे वफ़ादार सोल्जर मार्सिल्स सां गॾु राति जो 12 बजे जिते प्रेत ॾिसणु आयो उते वञी रहिया आहिनि। ठीकु राति जो 12 बजे वरी प्रेत ॾिसण में अचेसि थो। प्रेत हुनखे पाण वटि सॾु थो करेसि ऐं उन सां अकेले में ॻाल्हाइण थो चाहे त उन दोस्त होरेशियो ऐं संदसि वफ़ादार सोल्जर मार्सिल्स उनखे प्रेत सां गॾु वञण लाइ मना था कनि। चवंसि था त उहो अलाए तोखे छा करे छॾे, तोखे चरियो करे छॾे या तोखे मारे सघे थो, तूं उते न वञ, उन सां गॾु न वञ। पर हेमलेट उन जी ॻाल्हि नथो मञे। हू ॾाढो बहादुर आहे ऐं हू प्रेत सां घणई सवाल थो पुछणु चाहे जीअं त तूं केरु आहीं, तूं क़ब्र मां कीअं निकिते, तूं दोज़ख मां आयो आहीं या किथां आयो आहीं, तोखे मूं मां कहिड़ो कमु आहे। इन तरह जा घणई सवाल थो पुछेसि पर प्रेत उनखे कुझु नथो ॿुधाए ऐं रुॻो पाण सां गॾु हलण जा इशारा पियो थो करे। उनजा दोस्त होरेशियो बिल्कुलु हुनखे मना थो करे पर हेमलेट चवे थो त हीअ आहे मुंहिंजी तक़दीर जो सॾु। उन सबबु मुंहिंजी नस नस में बबर शेर जी जुरियत झलकणु लॻी आहे। हू मूंखे सॾे थो, मूंखे सॾियो, चवां थो मूंखां परे हटी वञो। जेको मूंखे रोकींदो तंहिंखे मां अहिड़ो ई प्रेत बणाए छॾींदुसि। ईअं चई हू प्रेत सां गॾु हलियो थो वञे। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते।